नाज़रीन, नूरियाबाद खां असां रिपोर्ट शेयर कई है मंजूर हुसैन पालारी। रिपोर्ट मूजिब देह टकमकान वटि लोयाच नई वही अचण जे करे केतिराई ॻोठ पाणी हेठि अची विया, जिनमें लालू कपरी, बशीर दोस्त अली, अल्लाह बख्श खाशल सुल्तान खाको, खैरो खमीसो अली, दोस्त साईंदाद ॻोठ पाणी हेठि अची विया। जी नाज़रीन, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त इन्हनि ॻोठनि वटि हुकूमत सिंध जे तरफ़ खां डैम मंजूरी खां पोइ इन्हनि ॻोठनि खे पुल न मिलण जे करे इन्हनि ॻोठनि जो ज़मीनी राब्तो अॻे ई घटि थी वियो हो। वरी लोयाच नई वही अचण जे करे ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि। जी नाज़रीन, मुतासिरीन वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह देसी जांग शोरो खे अपील कई आहे त नेकाल बचाव बंदि या पुल ॾिनी वञे। हुननि वधीक ॻाल्हाईंदे चयो त असांजो कारो वहिंवार मज़दूरी ते ई आहे। हिक पासे असां राशन रोज़मर्रा जे अचण वञण जे लाइ परेशान आहियूं, ॿी तरफ़ असांजा घर ॿुॾण ते अची विया आहिनि।